अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम फोकस में भलीकार मां आहियां ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, कश्मीर कंदकोट जे कच्चे वारे इलाइक़े गढ़ी तेगो में पुलिस जो ऑपरेशन जारी है। SHO समेत 3 मुग़विन जे बाज़ियाबी जे लाइ इहो ऑपरेशन हलंदड़ आहे। इन हवाले सां ॿ चारि ॾींहंनि खां जेको आहे सो तमामु वॾी हाइप इन इशू खे सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते मीडिया ऐं सोशल मीडिया ते आयल आहे, छाकाणि त हिकु SHO ऐं पुलिस एहलकारनि जो अगवा थियणु तमामु वॾी हिकिड़ी ख़बर आहे। ऐं ख़ैर इहो सॼो इलाइक़ो जेको आहे सॼी पटी आहे इहा मुसलसल हाणे अमन अमान जे हवाले सां तमामु घणी ख़तरनाक थी चुकी आहे। त खोड़ सारा माण्हू हिन वक़्तु बि धाड़ेलनि जे चंबे हेठि आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। पर हिन SHO ऐं ॿिनि एहलकारनि जी बाज़ियाबी जे लाइ SSP कश्मीर कंदकोट इरफान अली समो साहिब जेको आहे ऑपरेशन शुरू कयो ऐं उन इहो चयो आहे त इन में जेकॾहिं उहो बाज़ियाब न थिया मुग़वी त पोइ सरदार तेगो ख़ान तेगाणी खे गिरफ़्तार कयो वेंदो। तेगो ख़ान तेगाणी बि कुझु देरि पहिरीं मीडिया ते आयो, उन इहो चयो आहे त उनजो धाड़ेलनि सां को तालुक़ु कोन्हे। बिरादरी जी बुनियाद ते जेकॾहिं कार्रवायूं करणियूं आहिनि त पोइ ॿियनि बिरादरियुनि में बि ॾोहारी आहिनि, उन्हनि जा बि सरदार बदिलणु खपनि। त इन ते पाण गुफ़्तगू कंदासीं, छा पुलिस वटि अहिड़ो को कंक्रीट एविडेंस आहे या अहिड़ा के मामला या अहिड़ा के क्ल्यूज़ मिलिया आहिनि त जंहिंमें इहो चइजे त इन अगवाउनि में तेगो ख़ान तेगाणी जो हथु सिधी रीति या अणसिधी रीति आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे गढ़ी तेगो में ऑपरेशन हले पियो, उन में उहो केतिरी अॻुभराई थी आहे ऐं अञा केतिरो टाइम लॻंदो इन मुग़विन जी बाज़ियाबी लाइ, इन ते गुफ़्तगू कंदासीं। इरफान समो साहिब SSP कश्मीर कंदकोट असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। इरफान साहिब अस्सलाम वालेकुम। पहिरियां त असां इहो ॿुधायो त छा अपडेट आहिनि ऑपरेशन जे हवाले सां, केतिरी अॻुभराई थी आहे, किथे पुलिस पहुती आहे ऐं हिन हवाले सां के गिरफ़्तारियूं थियूं आहिनि या जेका का थोरी या घणी पुलिस खे का कामयाबी मिली हुजे? जी, मां तव्हांखे इहो ब्रीफ कयां त गुज़िरियल काफ़ी महीननि खां कश्मीर पुलिस मुसलसिल कश्मीर जो जेको कचो इलाइक़ो आहे उन में ऑपरेशन करे रही आहे। कश्मीर जो जेको कचो इलाइक़ो आहे उहो 72 किलोमीटर्स ते मुश्तमिल आहे। हुन में चंद अहिड़ा पॉकेट्स आहिनि जिते धाड़नि जी मौजूदगी आहे, जिन जे लाइ असां मुसलसिल ऑपरेशन वारे अमल में असां मसरूफ़ आहियूं। ऐं हिन महिल ताईं कोई 15 धाड़े जेके आहिनि उहो कश्मीर में उहो मार थी चुका आहिनि मुख़्तलिफ़ इनकाउंटर्स में। ऐं 8 जेके धाड़ेल आहिनि हार्डन क्रिमिनल जेके ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थिया आहिनि, ईअं ई 100 जी तादाद में मफ़रूल इश्तिहारी जेके आहिनि उहे बि असां गिरफ़्तार कया आहिनि। हनी ट्रैप ऐं किडनैपिंग फॉर रैंसम वारा जेके इंसिडेंट्स आहे उन में बि अलहमदिल्ला काफ़ी कमी आई आहे। जंहिं तरीक़े सां पहिरियां हनी ट्रैप जे ज़रिए माण्हू हिते इंटाइज थी करे अचनि पिया, त उन में बि हिकिड़ी वाज़े कमी आहे हिन ऑपरेशन जे नतीजे में। हिन वक़्तु स्पेसिफिकली जेकॾहिं असां गढ़ी तेगे वारे इलाइक़े करमपुर वारे इलाइक़े में जिते तेगाणी गैंग मौजूदु आहे, जेका अफेक्ट कंदी आहे कश्मीर खे बि ऐं शिकारपुर जे चंद इलाइक़नि खे, उन लाइ असांजो गुज़िरियल 1 हफ़्ते खां ऑपरेशन हली रहियो तेगाणी जे ख़िलाफ़, जिन में उनजो काफ़ी नुक़सानु पिणु थियो ऐं उन्हनि खे असां जेके मोर्चा वग़ैरह में ठाहिया हुया उहे असां पट कराए उन्हनि खे असां पोइ ॾिके छॾियो हुते। जंहिंजे नतीजे में ऑपरेशन जे दौरान असांजो SHO ऐं उनजो हिकिड़ो जवान हुयो ऐं गॾु हिकिड़ो प्राइवेट माण्हू जेको पासरबार हुयो, उन्हनि SHO खे पंहिंजो यरगमाल करे वरितो ड्यूरिंग ऑपरेशन। इहो हिकिड़ो रिएक्शनरी अमल हुयो बेसिकली तेगाणी गैंग जो, जिन जो मक़सदु सिर्फ़ु इहो त पुलिस जेका धाड़नि जे ख़िलाफ़ ऑपरेशन करे रही आहे उतां पोइ हटी वञे। पर गुज़िरियल 2 ॾींहंनि खां असां पंहिंजे अफ़सरान जे बाज़ाबीअ लाइ सख़्तु खां सख़्तु ऑपरेशन जो जेको अमल आहे उहो शुरू कयो आहे। ऐं मां बज़ार ख़ुदि हिन वक़्तु बि गढ़ी तेगे जे इलाइक़े में बीठो आहे जिते असांजो ऑपरेशन हली रहियो आहे। अॼु बि असां जो अॾवारनि सां ठीकु ठाक झड़पूं थियूं आहिनि, फायरिंग जो एक्सचेंज बि थियो आहे ऐं कोई 4 मशकूक जेके माण्हू आहिनि अफ़राद जेके आहिनि उहे बि असां पंहिंजी कस्टडी में वरिता आहिनि। ऐं मुंहिंजूं पुलिस पार्टीज़ जेके आहिनि इन ई गढ़ी तेगे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्तु ऑपरेट करे रहियूं आहिनि धाड़नि जे ख़िलाफ़। सही सही। अच्छा इरफान साहिब, इहो बि हिकिड़ो तासुर या हिकिड़ी ख़बरूं या ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि त इहो जेको अगवा थियल SHO आहे इन्हनि जा बि के धाड़ेलनि सां के दोस्ताना तालुकात हुया, उहो वेंदो रहंदो हुयो या हाणे बि के माण्हुनि जी बाज़ियाबी के डील त थी रही हुई, उन्हनि माण्हुनि खे वठणु वियो आहे, तंहिंखां पोइ उनखे ईअं यरगमाल बणायो वियो आहे, इन में केतिरी सदाकत आहे? ॾिसो, सभ खां पहिरियों इहा ॻाल्हि त धाड़नि जो दोस्त आहे, दोस्त हुजां शायदि यरगमाल न थियां। पुलिस जो को अमल आहे, पुलिस इन ऑपरेशन दौरान इन इलाइक़े में जीअं दाख़िल थी आहे त हिनखे कंहिं तरीक़े सां ॾोहारनि जेका हिनखे यरगमाल करे वरितो। ऐं बाक़ी जेको दोस्ताना वारो जेको सवाल आहे उहो मुंहिंजे ख़्याल में उहो सही न हूंदो, छो त हुनखे हुननि यरगमाल करे ऐं अगवा करे पंहिंजी कस्टडी में रखियो आहे।
अच्छा अच्छा इरफान साहब तव्हां जेको गढ़ी तेग वारे इलाइक़े में ऑपरेशन कयो पिया पाण उते मौजूदु बि आहियो त कहिड़ा एविडेंस आहिनि तव्हांखे कहिड़ियूं शायदियूं मिलियूं आहिनि त इहो हिते ई मौजूदु आहिनि मुगवी ऐं ॿियो जेको सभ खां वॾी आहे त ॻाल्हि त तव्हां चयो आहे त जेकॾहिं मुगवी बाज़ियाब न थिया त सरदार तेगो ख़ान तेगाणी खे बि गिरफ़्तार करणो पियो त कंदासीं त मतिलबु तव्हांखे लॻे थो त छा के लिंक्स आहिनि सरदार तेगो ख़ान तेगाणी जा पंहिंजे कबीले जे हिननि ॾोहारियुनि सां? ॾिसो मां तव्हांखे ॿ टे ॻाल्हियूं जेके तव्हांखे ॿुधायां तव्हां नाज़रीन बि ॿुधनि था। हिकु त तव्हां जेका सवाल कयो त छा मुगवी हिते मौजूदु आहिनि या न, उहो ज़ाहिरी आहे असांजो टेक्निकल एविडेंसिस ऐं ह्यूमन सोर्सिस आहिनि ज़रिए असांखे इंफॉर्मेशन मिली वेंदी आहे, कंक्रीट इंफॉर्मेशन एविडेंस जे बुनियादनि ते असां ऑपरेट करे रहिया हूंदा आहियूं। अॼु बि जीअं तव्हांखे मां ब्रीफ कयो त असां उन जी तरफ़ जीअं एफपीसीस सां पुलिस खे मूव कयोसीं शदीद फायरिंग बि कई वई धार जी तरफ़ां छो त हुनजी हुते मौजूदगी आहे। नंबर ॿ बि जेको तव्हां सवाल कयो, ॾिसो हिन में को शक कोन्हे को त जेकॾहिं को बि माण्हू हुजे मतिलबु हू उहो नंढेरो हुजे या वॾेरो हुजे, उहो जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी कंहिं बि ॾोहारी गैंग खे सपोर्ट कंदो, हुनजी पुठ भराई कंदो, हुनखे फैसिलिटेट कंदो त हू बि इक्वली ॾोहारी आहे असांजे लॉ जी नज़र में। ऐं असां हिन वक़्तु बि जेको कुझु करे रहिया आहियूं ऐं जंहिंजे ख़िलाफ़ बि करे रहिया आहियूं, उहे ॾोहारी हुजे, उहो सहूलियतकार हुजे, उहो फैसिलिटेटर हुजे, उहो रस्ता दग ॾींदड़ हुजे, त उन्हनि जे ख़िलाफ़ ज़ाहिर कानून आहे ऐं कानून खां मथां कोई कोन्हे को। त उन जॾहिं बि इन क़िस्म जी का बि पुठ भराई थींदी ऐं कंहिं बि क़िस्म जो को बि माण्हू हुजे त यकीनन कानून पंहिंजी हरकत में ईंदो ऐं उनजे ख़िलाफ़ जेका कानूनी कार्रवाई आहे उहा पिणु थींदी। अच्छा ईअं बि इरफान साहब त सुबुह जो तेगो ख़ान तेगाणी मीडिया जे कुझु नुमाइंदनि सां बि ॻाल्हायो आहे, पोइ शायदि कंहिं गाॾी में वेही निकिरे थो पियो, वधीक तव्हां वटि मालूमात हूंदी त तेगो ख़ान तेगाणी तव्हांजे वटि इंफॉर्मेशन आहे त उते अञा ताईं उन इलाइक़े में मौजूदु आहे या उतां निकिरी वियो आहे? ऐं तव्हांजे जेके वीडियोज़ आहिनि उहे असां वटि हली रहिया आहिनि त तव्हां कंहिं घर में पुलिस एहलकार वेठल आहिनि, त उहो कंहिंजो घरु आहे ऐं उहो उते पुलिस कंट्रोल जेको संभाले वरितो आहे, इन बारे में थोरी मालूमात ॾिजो। जी बिल्कुलु, असां अॼु जेको गढ़ी तेगी में रेड कयोसीं, हुनमें तेगी ख़ान जी जेका घर बि आहिनि ऐं गॾो गॾु हुननि सां ॿेले तेगाणी वारनि जा जेके ॾोहारी आहिनि, जेके बि हिते गॾी वेठा आहिनि, उन्हनि जे घरनि ते ऐं उन्हनि जे ठिकाननि ते असां अॼु रेड कयोसीं। ऐं बिल्कुलु जेका पुलिस जो जेको घेरो आहे उहो हिन वक़्तु बि इन्हनि घरनि ते, इन्हनि ठिकाननि ते, ओताकुनि ते बि हाणे बि क़ाइमु आहे ऐं असांखे शदीद जेका फायरिंग ऐं मज़ाम जो सामनो बि करिणो पवे थो हिन वक़्तु। अच्छा इरफान साहब, तेगो ख़ान तेगाणी चवे थो त हर बिरादरी में ॾोहारी हुजनि था ऐं जेकॾहिं मूंखे इन बुनियाद ते गिरफ़्तार कयो थो वञे त मुंहिंजे तेगाणियुनि में के ॾोहारी आहिनि त पोइ ॿियनि बिरादरियुनि में बि ॾोहारी आहिनि, उन्हनि जे सरदारनि खे बि गिरफ़्तार करणु खपे। ॿियो इहो चए थो त मूं हमेशह कानून जी मदद कई आहे, माज़ी में बि हुन खोड़ अहिड़ा ॾोहारी ॿधाया आहिनि ऐं माण्हू बाज़ियाब कराया आहिनि, त हुनखे त पुलिस अमन जो अवॉर्ड बि सर्टिफिकेट ॾींदी रही आहे, तव्हांजे इल्म में हूंदो, त इहो क़िस्म जो पर मतिलबु त ॿिटो मयार आहे या वाक़ई उन वक़्तु जेके उनखे सर्टिफिकेट ॾिना विया कंहिं ग़लति मालूमात जी बुनियाद ते ॾिना विया, अमन जो सफ़ीर सॼो वियो हुनखे? ॾिसो, ॾोह करणु या ॾोहारी हुजणु का स्पेसिफिकली का बिरादरी या कंहिं ज़ात सां तालुक न आहे हुनजो। असां हिते कश्मीर में जेका कार्रवाई कयूं था उहा ऑन मेरिट कयूं था, इरेस्पेक्टिव त केरु कहिड़ी ज़ात सां या कहिड़ी बिरादरी सां तालुक रखे थो। बाक़ी यकीनन जेकॾहिं कंहिं बिरादरीअ में को बि ॾोहारी हूंदो त पुलिस या कानून जेको आहे हुनखे गिरफ़्तार बि कंदो ऐं हुन में हरकत में अची वेंदो। बाक़ी जेकॾहिं कंहिं बि बिरादरी जो, कंहिं बि ज़ात जो केरु बि हुजे, उहो को बि कानून खां मथां न आहे, जेकॾहिं उहो ॾोहारियुनि खे फैसिलिटेट कंदो, सहूलियतकारी कंदो, पुठ भराई कंदो, यकीनन उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन थींदो रहंदो। मतिलबु इरेस्पेक्टिव थिए उहा तेगाणी बिरादरी हुजे या कहिड़ी बिरादरी हुजे। ऐं हिन में को शक न आहे तमामु तेगाणी जेके आहिनि जेका बिरादरी उहे ॾोहारी कोन्हनि के, उन्हनि में काफ़ी शरीफ़ माण्हू बि हिन वक़्तु बि कचे में जेके आहिनि काफ़ी शरीफ़ माण्हू बि रहनि था, ॿारहं जा जेके माण्हू आहिनि ज़मीनूं पंहिंजूं कनि था, पर जेकॾहिं उन्हनि बिरादरी जे विच में को बि क्रिमिनल एलिमेंट हूंदो त यकीनन उन जे ख़िलाफ़ एक्शन थींदो। अच्छा इरफान साहब, इहो त जेको तव्हां ॿुधायो पिया त इन में इहो थो लॻे त छाकाणि त साम्हूं रिज़ल्ट पियो अचे, स्ट्रेट फायरिंग थी रही आहे पुलिस ऐं ॾोहारियुनि जे विच में, तंहिंजे करे तव्हांखे ऑपरेशन में ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि, पर उनजे बावजूदि केतिरे ताईं एक्सपेक्ट कयूं त पाण उन्हनि खे तव्हां बाज़ियाब कराए वठंदो इन मुगवियुनि खे, SHO समेत जेके बि आहिनि उते, ऐं या ॿियो त इन दौरान जेको ऑपरेशन दौरान उन्हनि जी हयातियुनि खे ख़तरो त न थींदो, छाकाणि त इहे उन्हनि जे कब्ज़े में आहिनि मुगवी जेके? ॾिसो, ई जेका कच्चा एरिया में जेका पुलिसिंग आहे हिकिड़ो इहो डिफरेंट चैलेंज हूंदो आहे। हुन में विज़िबिलिटी जा इशूज़ हूंदा आहिनि, कचे में जंगल एरिया हूंदी आहे, हुन में वाटर चैनल्स हूंदा आहिनि मुख़्तलिफ़, ऐं यकीनन जेको उहो टेरेन आहे
उहो आसान न हूंदो आहे, उन में काफ़ी मुश्किलातूं पुलिस खे ईंदियूं आहिनि। पर हमेशह इहे जेके कचा इलाइक़े में ऑपरेशन्स या कचे इलाइक़नि खे पीसफुल करण में हमेशह सिंध पुलिस अॻियां अॻियां रही आहे ऐं सिंध पुलिस हिननि खे क्लियर करायो आहे। ऐं हिन वक़्तु बि असां गढ़ी तेगो जे इलाइक़नि में या करमपुर ऐं घोसपुर जे इलाइक़नि जेके कचा इलाइक़ा आहिनि जिते घायलनि जी मौजूदगी इतला आहिनि, असां ऑपरेट कराया आहियूं। यकीनन जंगल एरिया, रिवराइन बेल्ट जी टोपोग्राफी पिक्यूलियर जोग्राफिक कंडीशन जे करे तकलीफ़ूं मुश्किलातूं ज़रूरु अचनि थियूं, पर उनजे बावजूद बि जेका पुलिस आहे उहा कमु करे रही आहे। अच्छा इरफान साहब, इन ऑपरेशन में तव्हांजी रुगो कश्मीर ज़िले जी पुलिस आहे या किथे तव्हां भरवारनि ज़िलनि मां पुलिस जी मदद वरिती आहे या केतिरनि थाणनि जी पुलिस खे इन्वॉल्व कयो आहे हिन में? त हिन वक़्तु हिन ऑपरेशन में टोटल केतिरा पुलिस एहलकार हिसो पिया वठनि? अॼु कश्मीर पुलिस ही ऑपरेशन करे रही आहे ऐं गॾोगॾु जेके असांजा जेके ॿिया ज़िला आहिनि असां उन्हनि खां बि हेल्प वठंदा आहियूं। ऐं हिन वक़्तु अराउंड 600 पुलिस एहलकार आहिनि जेके ऑपरेशन में हिसो वठी आहिनि। ऐं हीअ जेके एपीसीज़ जेके हुते आहिनि, हाणे इहे एपीसीज़ त मज़बूत आहिनि न, हिननि मां त गोलियूं पार कोन थींदियूं? जी अलहमदिल्ला सिंध पुलिस खे लेटेस्ट क़िस्म जूं जेके एपीसीज़ आहिनि उहे मिली वियूं आहिनि, कश्मीर पुलिस खे बि एपीसीज़ मिली वियूं आहिनि ऐं असां हिननि एपीसीज़ जी मदद सां ई कचे इलाइक़े में ऑपरेशन करे रहिया आहियूं। अच्छा इरफान साहब, किथे ही मामला इहे अॻवान या इहे इन करे त कोन्हे छाकाणि त जेका पुल ठहे थी पई, छाकाणि उन पुल सां बि काफ़ी शयूं उतां बहितर थींदियूं, त उन मनसूबे खे रोकण जे लाइ या नाकाम करण जे लाइ त इहे शयूं न पियूं थियनि? जो बैकग्राउंड मतिलबु मां ॼाणणु पियो चाहियां। ॾिसो, सभ खां पहिरीं त इहा ॻाल्हि क्लियर हुजणु खपे त जंहिं तरीक़े सां हिकिड़ो इम्प्रेशन डेवलप कयो वेंदो आहे त को कश्मीर को इंतहाई डिस्टर्ब इलाइक़ो आहे या नोको एरिया आहे, इहो बिल्कुलु न आहे। कश्मीर जे जा चंद सिर्फ़ु कचे इलाइक़े में एरियाज़ आहिनि जेके डिस्टर्ब आहिनि। अदरवाइज़ तव्हां हाणे बि जेके तव्हां क्राइम जी फिगर्स था ॾिसंदव त क्राइम काफ़ी हद ताईं कश्मीर में घटिजी वियो आहे। जेका असां मुसलसल ऑपरेशन कई आहे, जीअं मां तव्हांखे हाणे ब्रीफ बि कयो त चंद ई महीननि में कोई 15 अडवारी जेके क्रिमिनल सेक्वेट्स जेके आहिनि उहे मारिया विया आहिनि, जंहिंजे नतीजे में असांजी जेका क्राइम जेका लेवल आहे उहा काफ़ी डाउन थी वई आहे, क्राइम में काफ़ी घटिताई अची वई आहे। हनी ट्रेप ऐं लेडीज़ वाइस में जेके इंटाइस करे अॻुवाऊं कनि पिया, उन में काफ़ी हद ताईं असांजी कमी अची वई आहे। या सिमिलरली इंडस हाईवे तव्हां माज़ी में ॾिठो हूंदो त फोर्स किडनैपिंग्स या ट्रकिन ते या बसियुनि ते फायरिंग वग़ैरह थियनि थियूं, उन में बि काफ़ी हद ताईं कमी अची वई आहे। हा, चंद जेके पैकेट्स बिल्कुलु मौजूदु आहिनि, जेके घायलनि जी मौजूदगी आहे जिते बि असां ऑपरेशन करे रहिया आहियूं। ऐं गॾोगॾु इहो बि ज़हन में रखणु खपे त कश्मीर जेको डिस्ट्रिक्ट आहे इहो ॿिनि डिफरेंट सूबनि जे विच ते आहे, हिकिड़ो ट्राई जंक्शन डिस्ट्रिक्ट आहे। हिकु तरफ़ खां रहीम खान ऐं राजनपुर जेको पंजाब सूबे सां रखंदा तालुक, इहे ज़िला, उन्हनि सां असांजो बॉर्डर कोई 38 किलोमीटर असांजो बॉर्डर आहे विच पंजाब। ऐं सिमिलरली हिकिड़े तरफ़ खां असांखे बलोचिस्तान जो बॉर्डर लॻे थो जेको 67 किलोमीटर आहे विच बलोचिस्तान। त हिकिड़ी इन्फ्लक्स ऑफ दी डेकोरेट्स एंड क्रिमिनल्स या अनटवर्ड एलिमेंट्स जी उहा बि बलोचिस्तान ऐं पंजाब जी तरफ़ खां थिए पई, जेको अफेक्ट करे पई कश्मीर, शिकारपुर ऐं घोटकी जे ज़िलनि में। हिकिड़ो एक्सचेंज ऑफ स्ट्रेंथ ऑफ दी डेकोरेट्स जेको आहे उहा बि थी रही आहे। हुन में काफ़ी हद ताईं जेके कश्मीर में अहिड़ा कचे इलाइक़ा आहिनि जेके रहीम खान ऐं राजनपुर जे जेको कचो इलाइक़ो आहे उन सां लॻनि था, ऐं उतां जा ॾुआरी बि अची करे हिते असांजे इलाइक़नि में पनाह वठनि था या हिते अची जेको क्राइम आहे या ॾोह आहे उहो कनि था। ठीकु आहे। अच्छा आख़िर में बसि इरफान साहब मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हांजे ज़िले में इन्हनि पुलिस एहलकारनि या SHOs खां अलावा बाक़ी ॿिया केतिरा माण्हू जेके आहिनि से अगवा थियल आहिनि ऐं उन्हनि जी बाज़ियाबी लाइ कहिड़ियूं कोशिशूं थी रहियूं आहिनि? जी, असां वटि जेको शुरू में जेको अंग हुयो उहो तमामु घणो हुयो, पर अलहमदिल्ला असां मुस्लिम कोशिशूं करे घणे खां घणा जेके मुगवी आहिनि असां बाज़ाब करे आहिनि। हिन वक़्तु जेका असांजी आउटस्टैंडिंग फिगर आहे उहे 10 ॼणा मुगवी आहिनि जेके दादा वटि कब्ज़े में आहिनि। इन पुलिस एहलकारनि खां अलावा या इन्हनि समेत? जी, उन्हनि खां अलावा जेके जेके हा 10 आहिनि जिन जे लाइ असां ऑपरेशन करे रहियासीं। ऐं हीअ वारी ऑपरेशन जंहिंजे नतीजे में असांजा जेके पुलिस वारा यजमान थिया उहा बि मुगविन जे बाज़ार में लाइ बेसिकली। सही आहे। ठीकु आहे इरफान समो साहब, वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो असांखे। व्यूअर्स, इरफान समो साहब मौजूदु आहिनि गढ़ी तेगो वारे इलाइक़े में, उते धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन हली रहियो आहे। SHO समेत 3 एहलकार उनखे अगवा कयो वियो आहे, उनजी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन हली रहियो आहे। इन जा जेके तफ़सील आहिनि, उनजो जेको बैकग्राउंड आहे, जेके हिन वक़्तु जेका अपडेट सूरत हाल हुई, उनजे हवाले सां SSP कश्मीर कंदकोट इरफान समो साहब असांखे आगाह करे। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ वरी हिन साॻे ई मामले ते पाण गुफ़्तगू कंदासीं।
प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार नाज़रीन, असां प्रोग्राम में गुफ्तगू पिया कयूं कश्मीर कंदकोट जे गढ़ी तेगो वारे इलाइक़े में SHO समेत 3 एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ जेको पुलिस जो ऑपरेशन जारी आहे उन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं। प्रोग्राम जे पहिरें सेगमेंट में असां सां SSP कश्मीर कंदकोट इरफान समोसा मौजूदु हुया। उन तफ़सील ॿुधाया ऐं सॼो इन मामले जो बैकग्राउंड बि असांखे ॿुधायो ऐं उन हवाले सां उन्हनि चयो त कुझु पुलिस खे अहिड़ियूं शाहिदियूं ऐं कुझु सबूत कुझु इंफॉर्मेशन मिली आहे त गढ़ी तेगे में जेके जिन धाड़ेलनि वटि एहलकार इहे यरगमाल आहिनि उन्हनि सां तेगो ख़ान तेगाणी जा के राब्ता आहिनि। उनजे करे जेकॾहिं इहे मुग़वी बाज़ियाब न थिया त तेगो ख़ान तेगाणी खे बि गिरफ़्तार करे सघिजे थो। त उनखां पोइ तेगो ख़ान तेगाणी बि अॼु सुबुह जो मीडिया सां ॻाल्हायो ऐं उन पंहिंजी सफ़ाई में कुझु ॻाल्हायो ऐं उनजो ख़ासि तौर ते इहो चवणु हुयो त जेकॾहिं इन बुनियाद ते कंहिंखे गिरफ़्तार करिणो आहे त उनजी बिरादरी में के ॾोहारी आहिनि त पोइ ठीकु आहे, ॿियनि बिरादरियुनि में जेके ॾोहारी आहिनि पोइ उन्हनि जे सरदारनि खे बि गिरफ़्तार कयो वञे। त अॼु सुबुह जो धरती TV सां ख़ुशूसी ॻाल्हि ॿोल कई सरदार तेगो ख़ान तेगाणी उन छा चयो उहा तव्हांखे ॿुधायूं था, वरी पोइ वधीक इन ते ॻाल्हि ॿोल कयूं था। कल्ह खां वठी मां इहो हिकिड़ो इशू ॾिठो आहे, ॿुधो आहे। सो चवण जो मक़सदु इहो आहे त गुल मोहम्मद महर कचे में ॾोयारनि सां वियो त कंहिंजे चवण सां वियो आहे। पहिरियों त मां उहा ई पुछा कयां थो पियो। असांखे ॾुख आहे उनजे वञण जो, उनजे खॼण जो असांखे ॾुख आहे। सो हिन वक़्त ताणी इहा शइ क्लियर वाज़े बि कोन थी आहे त कंहिं वटि आहे। उहो त मालिक खे ख़बर आहे, राब्ते मंझि केरु हुयुसि केरु न हुयुसि उहा उन खे ख़बर आहे। बाक़ी जेका बि शइ थिए थी पई त उहा हिकिड़ी बहितर कोन्हे का। मां हमेशह आर्मी ऑपरेशन जो मुतालबो कयो आहे। लॉ एंड ऑर्डर पूरी सिंध जो ख़राबु आहे। जेतिरे तोणी आर्मी ऑपरेशन नथो थिए ओतिरे तोणी लॉ एंड ऑर्डर बहितर नथो थिए। असुल ॻाल्हि इहा आहे त गढ़ी तेगे ते कब्ज़ो करण जो त को सवाल ई पैदा नथो थिए। गढ़ी तेगे खयो आहे या गढ़ी तेगे में वेठो आहे, जन लोफरनि खयो आहे, ॾोयारनि खयो आहे। ॾोयारनि खे हमेशह मां उन्हनि खे ॿधी ॾिनो आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ु रहियो आहे। भले ऑपरेशन करे SP साहिब खे फुल फ्लेज आहे, असां हुन जे लाइ काई बि शइ जेको आहे सो रुकावट कोन्हे हो। बाक़ी रहियो मुंहिंजो सुवालु, मां त हमेशह कानून जी मदद कई आहे। जे मूंखे ॿधंदो त मुंहिंजे ॿधजण जा छा मिलंदो हुनखे? को तेगे ख़ान जे पुट भाउ त कोन खयो आहे न गुल मोहम्मद खे, न तेगे ख़ान जे ख़ानदान खयो आहे। हिकिड़े लोफर खयो आहे, वञी लोफरनि खे मारे ॿधे कुटे सदाई करे। बाक़ी जे मूंखे ॿधण जे लाइ त मूंखे हुकुम करे मां हले वेंदोमांसि। मां कानून जी मदद कई आहे, हूअं ई हमेशह कानून जी मदद करण में मां लोड़ियो आहे। सो मुंहिंजो इन में जेको न इन्वॉल्वमेंट आहे न जेको आहे सो मां इनखे जेको आहे सो बहितर अमल सम्झां। पुलिस आहे पाण वञे ॿेली तेगाणी सां मां ॻाल्हाईंदो आहियां, ॿेलो तेगाणी मां वटि ईंदो आहे। इहे सभु ॾोयारी हर माण्हू वटि आहिनि, हर क़ौम में आहिनि। सभिनी सरदारनि खे ॿधे, मां बि हाज़िर आहे। क़ौम जे करे अगरि कंहिंखे ॿधणो आहे त सभिनी सरदारनि खे ॿधे। ॾोयारी सभिनी सरदारनि वटि आहिनि। जी नाज़रीन, नवां तेगो ख़ान तेगाणी जो मौक़िफ़ ॿुधो ऐं उहो चए थो त जेकॾहिं इन बुनियाद ते ई गिरफ़्तार करिणो आहे कंहिंखे त उन बिरादरी में ॾोहारी आहिनि त पोइ ॿियनि बिरादरियुनि जे बि सरदारनि खे ॿधे। ऐं हुन चयो त हुन हमेशह पुलिस जी मदद कई आहे। ऐं त बहरहाल इन ते ई असां गुफ़्तगू कंदासीं। पर ॿी जेका अहम ॻाल्हि तेगे ख़ान तेगाणी चयो आहे त सिंध में अमन तॾहिं थींदो जॾहिं फ़ौजी ऑपरेशन थींदो या ख़ासि तौर ते कचे वारनि इलाइक़नि में धाड़नि जे ख़िलाफ़ु फ़ौजी ऑपरेशन थियणु खपे। इन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। लाला असद पठाण साहिबु सीनियर सहाफ़ी आहिनि, इन ई इलाइक़े सां उन्हनि जो तालुक़ु आहे ऐं इन्हनि इशूज़ ते उन्हनि जी काफ़ी गहरी नज़र आहे। उन ते असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। लाला साईं अस्सलाम वालेकुम। हाज़ा मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? जी बिल्कुलु। तव्हां तेगे ख़ान जी गुफ़्तगू ॿुधी, उनखां पहिरीं असांजी गुफ़्तगू इरफान समोसा साहिब सां थी हुई। छा तव्हां वटि मालूमात आहे इहा जेको कश्मीर कंदकोट जे इलाइक़े में धाड़ेलनि समेत 3 एहलकार अगवा थियल आहिनि, ऑपरेशन बि हले पियो, कुझु 4-3 शकी माण्हुनि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे छा मामिलो? सॼो इन उत्तर सिंध जे इन अमन अमान खे नज़र कंहिंजी लॻी आहे? ॾिसो ज़ोएब साईं, इन लाइ तव्हांखे तमामु पोइ ते वञिणो पवंदो। इहो सॼी जेको मामिलो ॾोहारे जो शुरू थियो, धाड़ेलनि जो अगवा बराए तावान ऐं इन क़िस्म जो फैक्टर खे जेकी हथी ॾिनी वई हिते, उन में तमामु वॾो किरदारु जेको आहे उहो ज़ियाउलत जे ज़माने जो आहे। ज़ियाउलत जे दौर में उन ज़माने जे सरदारनि खे इस्तेमालु कयो वियो, उन्हनि जे कबीलनि खे इन तरीक़े सां लाहे करे माण्हुनि खे अगवा करायो वियो, उन्हनि जे मथां तशदुद कराया विया। अगवा ऐं क्राइम खे तमामु घणी हथी ॾिनी वई त जीअं उन ज़माने में जेकी MRD जी तहरीक हुई उनखे जेतिरो थी सघे इन बहाने सां कुझु थी सघे। हाणे उहा त उन ज़माने में जेकी स्ट्रेटजी हुई उहा त हलंदी रही, पर बाद में इहे ॾोहारी एतिरा मज़बूत थी विया, एतिरा ताक़तवर थी विया, एतिरा वेल कनेक्टेड थी विया
ऐं एतिरा जदीद असला इन्हनि उन ज़माने में जेके बि माण्हू ऐं उन खां पोइ मुसलसल जेको हिननि जो इहो कारोबार हले पियो थो इन महिल सखर ऐं लाड़काणे डिवीज़न जा जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि इहे सेफ हेवन ठहियल आहिनि ॾुआरनि लाइ बिलख़ुसूस धाड़ेलनि लाइ ऐं उते जेको आहे उहो अर्बन रुपए जी इकोनॉमी आहे न सिर्फ़ु अगवा बराए तावान बल्कि इन खां अलावा जेके सरकारी ज़मीनूं आहिनि उन्हनि मां जेकी बि अजनास जी उपति थिए उहे ऐं उन खां पोइ जेके फिश पॉन्ड जेके नेचुरल फिश पॉन्ड जेके सिंधु नदी पंहिंजे टाइम ते उन में पाणी ईंदो आहे ऐं पोइ जॾहिं लहंदो आहे त उहो जेके नेचुरल फिश पॉन्ड ठहंदा आहिनि उन मां करोड़नि रुपए जी मच्छी लहंदी आहे त हे तमामु वॾी इकोनॉमी आहे इन इकोनॉमी खे एतिरो जल्दी जेको आहे उहो क्रैश नथो करे सघिजे इन में पुलिस जा कुझु जेके आहिनि उहे कार्यूरिटियूं शामिल आहिनि इन्हनि जी मदद में आहिनि कुझु मक़ामी बाअसर माण्हू सरदार वॾेरा बि इन्हनि जी मदद कनि था उहे बि इन इकोनॉमी मां पंहिंजो हिसो खणनि था ऐं उन खां सवाइ असांजो क्रिमिनल जस्टिस सिस्टम फेल थी चुको आहे असांजो पूरो पुलिस जो निज़ाम कोलैप्स करे चुको आहे जेसि ताईं इन्हनि सभिनी शयुनि खे एड्रेस न कयो वेंदो रीथॉट न कयो वेंदो सभिनी स्टेक होल्डर्स खे न सिर्फ़ु सिंध हुकूमत बल्कि तमामु लॉ एंड ऑर्डर नाफ़िज़ करण वारी एजेंसीज़ ऐं उन सां गॾु अदलिया ऐं उन खां पोइ पॉलिटिशियन्स ऐं ॿिया जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि सभिनी खे वेहणो पवंदो रीथॉट करणो पवंदो ऐं इन मर्ज़ जी जड़ ताईं वञणो पवंदो जेसि ताईं इन कैंसर जो इलाज तव्हां जड़ मां न कंदव एसि ताईं इन कैंसर खे ख़तमु नथो करे सघिजे कंहिं टाइम लाइ तव्हां हिकिड़े हिसे खे कटण जी कोशिशि कंदो त ॿिए हिसे में पैदा थींदो ॿिए हिसे खे कटण जी कोशिशि कंदो त टे हिसे में पैदा थींदो इन लाइ सभिनी धुरियुनि खे वेहणो पवंदो ऐं इन्हनि खे ठीकु तरीक़े सां करणो पवंदो मां तव्हांजे प्रोग्राम में हाणे तेगे खान जी ॻाल्हि ॿुधी नंबर 1 त हिकिड़ी त तेगानी क़ौम न आहे कबीलो आहे ऐं सिंध में सभु सिंधी आहियूं ऐं सिंध में मुख़्तलिफ़ क़िस्म जा कबीला आहिनि ऐं उन्हनि कबीलनि में इहो प्रॉब्लम मां जीअं तव्हांखे पहिरियां ई ॻाल्हि करे चुको हुउमि त ज़ियाउल जे ज़माने में शुरू थियो हाणे उहो हिन जे कंट्रोल में न रहिया आहिनि उन्हनि शुरूआती दौर में त हिननि जे कंट्रोल में हुया हाणे उहे एतिरा ताक़तवर थी विया आहिनि एतिरा वेल कनेक्टेड थी विया आहिनि ऐं एतिरो इन इकोनॉमी मां हुननि भरपूर तरीक़े सां फ़ाइदो वठी ॾिठो आहे तो हाणे हू हिन जे चाहींदे बि हिननि जे पूरे ज़ोर में नथा अचनि ऐं हुनजी वजह इहा आहे त हिननि जो ज़ोर हलंदो पुलिस जे ज़रिए अंदरि छो त अंदरि जेकॾहिं केरु कचे वारो माण्हू हिननि जी ॻाल्हि न मञींदो त पुलिस खे इस्तेमालु कंदा हुनजे ख़िलाफ़ पोइ मजबूरन उहे सभु हिन जे साम्हूं सरेंडर कंदा हिननि जी सलामी भरींदा हाणे छो त पुलिस अंदरि कमज़ोर थी वई आहे तमामु घणी ऐं पुलिस जॾहिं बि अंदरि अटेम्प्ट कयो आहे त उनखे पुलिस खे नुक़सानु पहुतो आहे उनजी वजह इहा आहे त जेके पुलिस जो हिकिड़ो ज़िलो अगरि चाहे ऑपरेशन शुरू थो करे त बाक़ी ज़िला उन लाइ सेफ हेवन था ठहनि कलेक्टिव विज़डम जी ज़रूरत आहे पुलिस में पुलिस खे बाक़ी तमामु जेके असांजी फोर्सिस आहिनि लॉ एंड ऑर्डर नाफ़िज़ करण वारी उहे ऐं पैनल सूबाई तौर ते हिन जी मीटिंग थियणु खपे छो त जॾहिं प्रेशर तमामु घणो वधिजे थो कश्मीर जे ऐं लाड़काणे जे इलाइक़े में या सखर जे इलाइक़े में या घोटकी जे इलाइक़े में त उहो दरिया क्रॉस करे परते बलूचिस्तान ते हलिया वञनि जेकॾहिं उन पासे ते बि को प्रेशर ठहे थो त पोइ हिन पासे ते हू पंजाब वारे पासे ते हलिया वञनि त इन करे इन्हनि सभिनी खे टिनी सूबनि खे गॾिजणो पवंदो हिकिड़ी पैनल सूबाई इन ते कमेटी थियणु खपे वज़ारत ज़रूरु आहे पैनल सूबाई वज़ारत असां वटि ज़रूरु आहे पर अॼु ताईं कॾहिं तव्हां न ॿुधो हूंदो त हुनजो पाण में कोई इजलास थियो हुजे इन्हनि इश्यूज़ ते एड्रेस थियो हुजे डिस्कस थियो हुजे छो त हे आरजी तौर ते इन्हनि सभिनी शयुनि खे टेकअप कंदा आहिनि जॾहिं मीडिया हाइप खणंदी आहे मीडिया प्रेशर खणंदी आहे तव्हां जहिड़ा सान्यावंत माण्हू जेके हिन ते प्रोग्राम कंदा आहिनि छो त आम माण्हुनि जो इशू आहे आम माण्हू हिन मां वधि में वधि तकलीफ़ थो माणे छो त जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उन्हनि खे त पंहिंजा गार्ड्स पुलिस जी सिक्योरिटी ऐं सभु कुझु आहे उन्हनि जा ॿार त महफ़ूज़ आहिनि आम माण्हू तमामु घणो सफ़र कंदो आहे बिल्कुलु सही अच्छा लाला इहा त हिकिड़ी शइ ॿी बि त माना हिन वक़्तु जेको इहो ऑपरेशन हले पियो थोरे जो इहे जेके 3-4-5 ज़िला आहिनि इन पासे जा उन्हनि में सभिनी में सूरत हाल हिकु जहिड़ी आहे त पुलिस खे कामयाबी न मिलण जा हिकिड़ा कहिड़ा ॿिया सबब थी सघनि था छा जॉइंट ऑपरेशन छो नथा कनि मतिलबु त हिन पासे सुठा ऑफिसर रिप्यूटेबल ऑफिसर हिन वक़्तु मौजूदु आहिनि इन जी हिकिड़ी कमांड आहे IG साहब त हाणे तकड़ा दौरा बि करे पियो ॾेई कचे वारा इलाइक़नि जा हितां जे सहाफ़ियुनि खे बि वठी घुमाए थो पियो ॿाहिरां ख़बर न आहे पर मक़सदु आहे त कलेक्टिव ऑपरेशन छो नथो थिए सभई 4-5 ज़िला गॾिजी करे ऑपरेशन छो नथा कनि धाड़ेलनि जे ख़िलाफ़ ॾिसो हिन में IG सिंध जेको आहे उहो कंहिं हद ताईं बाख़्तियार आहे त कंहिं हद ताईं बेख़्तियार बि आहे उनजी वजह इहा आहे त हिकिड़ी पॉलिटिकल रिजीम वेठी आहे उनजो असर रसूख़ आहे तव्हांखे पाण खे ज़ाती तौर ते ख़बर हूंदी त असां वटि जेके आहिनि उहे SSPs बि ग्रुपबंदी जो शिकार आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा उन्हनि जा पंहिंजा ग्रुप आहिनि उहे आपसी हीरोइज़म जा ऐं ॿिया खोड़ सारा एलिमेंट्स हिन में इस्तेमालु था थियनि त बाबा मुंहिंजो नालो वाह वाह थिए ॿिए जो नालो घटि थिए
इन सभिनी शयुनि खां पुलिस ऑफिसर्स खे बालातर थियणो पवंदो सही। ऐं उन खां पोइ पाकिस्तान जी जेके इंटेलिजेंस एजेंसियूं आहिनि तमामु जंहिंजो मुतरिक रोल आहे हिन जे टेलीफोन टेप करण जे हवाले सां ॿियनि शयुनि जे हवाले सां, जीअं ख़ासि करे असां सिविलियन एजेंसी जो नालो खणूं त IB जो तमामु घणो रोल रहियो आहे। हिन खां पहिरियों तव्हांखे यादि हुजणु खपे त जॾहिं असांजो IG सिंध IB जो चीफ हुयो सिंध जो, त उन ज़माने में जमाली साहब ऐं मेमण साहब मिली करे अलाए घणनि धाड़ेलनि जे गिरोहनि खे जेको आहे उहो सफ़ाई हस्ती सां मिटायो। उनजी वजह इहा हुई त ॿई अहम इदारा हिकिड़े पेज ते हुया। हाणे प्रॉब्लम इहो आहे त को कंहिंजी मदद करण लाइ तयारु न आहे। SP ग्रोवती जो शिकार आहिनि, हीरोइज़म जो शिकार आहिनि, हिक ॿिए जी इख़्तिलाफ़नि में लॻा पिया आहिनि, हिक ॿिए खे कटण में लॻा पिया आहिनि। इन सूरत हाल में को बि ऑपरेशन सस्टेनेबल नथो थी सघे, कामयाबी सां हमकिनार नथो थी सघे जेसीं ताईं IG साहब खे इन्हनि सभिनी खे जोड़ो पवंदो, हम ख़्याल ऑफिसरनि खे उते हणणो पवंदो, उन्हनि खे रिसोर्सिस ॾियणा पवंदा, वसाइल ॾियणा पवंदा ऐं बैकअप ॾियणो पवंदो। ऐं गॾु जेके पाकिस्तान जी जेके एजेंसीज़ आहिनि उहे बि उन्हनि खे जेके इंटेलिजेंस बैकअप ॾिजूं, तॾहिं इन नासूर जो ख़ात्मो थी सघे थो। न त ॿी सूरत में जॾहिं ही गिरोही सियासत ऐं उन खां पोइ ऑफिसरनि वारी सियासत ऐं उन खां पोइ वरी लोकल सियासत, इहे सभु शयूं थींदो आहे। अच्छा ॿीरन साहब, त तैयब ख़ान तेगानी जी गुफ़्तगू में इहा ॻाल्हि आहे त हुन चयो त हीउ कच्चे जो इलाइक़ो हुजे पर सॼी सिंध जी अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे, फ़ौजी ऑपरेशन इन जो हल आहे। तव्हां केतिरो एग्री था कयो हिन ॻाल्हि सां? मां बिल्कुलु इन सां एग्री नथो कयां। फ़ौजी ऑपरेशन कंहिं बि सलूशन हिन जो मसइले जो हल न आहे। जेकॾहिं फ़ौजी ऑपरेशन हिन मसइले जो हल हुजे हा त इन खां पहिरियों तव्हांखे यादि हुजणु खपे 92 में धाड़ेलनि जे नाले ते तमामु वॾो फ़ौजी ऑपरेशन थियो। छा धाड़ेल ख़तमु थी विया? छा उन खां पोइ धाड़ेल न थिया? अञा उन खां वधीक गिरोह पैदा थिया। ऐं फ़ौज खे पंहिंजी सिविलियन जे साम्हूं आम्हूं साम्हूं कॾहिं न आहे कबो। फ़ौज असांजी बॉर्डरनि जी मुहाफ़िज़ आहे, उनखे बॉर्डर जो पाकिस्तान जी दिफ़ा ऐं नज़रियात जी असास आहे, उनखे उते रखणु खपे। पुलिस खे ताक़तवर करणु खपे, इदारनि खे ठीकु करणु खपे, क्रिमिनल जस्टिस सिस्टम खे ठीकु करणु खपे। जेके धाड़ेल पकड़जनि था उहे जॾहिं कोर्टुनि में पेश था थियनि त 15 ॾींहंनि में 20 ॾींहंनि में उनजी ज़मानत थी वञे। 100 क़तलनि 100 केसनि में जेके FIR में मतलूब माण्हू आहिनि ऐं हीनियस क्राइम में मतलूब माण्हू आहिनि ऐं हैबिचुअल क्रिमिनल्स आहिनि, उहे जॾहिं जेल में वञनि था 6 महीननि खां पोइ 5 महीननि खां पोइ सभिनी केसनि मां भरी थी करे ॿाहिरि था अचनि, त असांखे क्रिमिनल जस्टिस सिस्टम खे ठीकु करणो पवंदो। ऐं जीअं मां पहिरियों चयो त सभु स्टेक होल्डर वेही करे इन दकियारूसी तबाह हाल ऐं थकल निज़ाम खे ठीकु न कंदासीं एसी ताईं को बि इदारो पंहिंजी जॻह ते इन तरीक़े सां सर्व नथो करे सघे जंहिंसां आवाम खे कंहिं क़िस्म जो फ़ाइदो। अच्छा दादा साईं, कुझु अरसो अॻु में काफ़ी अहिड़ा ॾोहारी हुया, उहे तैयब ख़ान पकड़ाया, पुलिस जे हवाले कराया, कुझु माण्हू बाज़ियाब बि कराया, जंहिंजे करे पुलिस वरी तैयब ख़ान खे अमन जो अलाए एवॉर्ड, सफ़ीर अलाए सर्टिफिकेट अलाए छा छा करार ॾिनो। ऐं अॼु वरी साॻियो ई आहे, जेके हिकु त कुझु अरसो अॻु में बि तैयब ख़ान खे इन ई साॻियनि इल्ज़ामनि हेठि गिरफ़्तार कयो वियो, हाणे हिकु भेरो ॿीहर उनखे गिरफ़्तारियूं करण जा सांभा अचनि पिया। त इहो छा, जॾहिं पुलिस जी मदद पियो करे तॾहिं अमन जो सफ़ीर हुयो ऐं हाणे वरी इहो आहे त उहो ॾोहारी आहे, त इहो डबल स्टैंडर्ड आहे? छा मामिलो आहे? छा उन वक़्तु जेकॾहिं को माण्हू ॾोहारी खां कंहिंखे आज़ादु कराए ॾिए थो, जीअं पाण वटि कंहिंजी चोरी थींदी आहे, केरु मोटराए ॾिए थो त हिनजो मतिलबु उहो चोरनि सां राब्ते में आहे, त हीउ धाड़ेलनि सां त उन वक़्त में बि राब्ते में हुयो, पर उन वक़्त में भलो हुयो, हाणे ख़राबु थी वियो। इहो ई प्रॉब्लम आहे असांजी सोसाइटी जो। त असांजी सोसाइटी में जेके बि कबीला हिते रहनि था, उन्हनि जा जेके चङा मुड़ुस आहिनि, सरदार आहिनि, वॾेरा आहिनि या चङा मुड़ुस आहिनि, उहे पंहिंजी बिरादरी जे मथां असर रसूख़ रखंदा आहिनि, पर क्रिमिनल्स ते असर रसूख़ तॾहिं उन्हनि जो मुमकिन थी सघंदो आहे जॾहिं पुलिस जी उन्हनि खे मुकमल तौर ते सपोर्ट हूंदो आहे। हाणे जीअं मां तव्हांखे पहिरियों गुज़ारिश करे चुकुमि त हाणे पुलिस खां अंदर वारा ड्रिजनि ई नथा, पुलिस खां वधीक ताक़तवर आहिनि, उहे वधीक वेल इक्विपमेंट्स आहिनि, वधीक बहितरीन क़िस्म जा जदीद हथियार उन्हनि वटि आहिनि। उन्हनि खे ख़बर आहे त पुलिस असांखे कुझु नथी करे सघे, त उहे कंहिं वॾेरे जा सरदार जा घुर्जाऊ छो हुजनि? त इन्हनि करे हिननि जी सलामी हाणे नथा भरनि। पहिरियों पुलिस जी चप सां, उनजी ताक़त जे ज़ोर सां हे उन्हनि खे टोड़ींदा हुआ त उहो सरदार जे साम्हूं झुकण लाइ मजबूर थींदा। तैयब ख़ान तेगानी जो रोल पहिरियों जेको पुलिस जी हिमायत में हूंदो हो, उहो पुलिस जी पंहिंजी मदद सां हूंदो। जॾहिं पुलिस जी पूरी फोर्स हुनजे चवण ते कंहिं इलाइक़े में वञी करे ऑपरेशन कंदी त हुनजो हिकिड़ो वॾो असरु वेंदो ऐं उन असर सां उतां जा जेके कबीले जा हिन जा मुख़्तलिफ़ घराना हुया जेके हिन क्रिमिनल एक्टिविटीज़ में मुलविस हुया, उहे अची करे सरेंडर कंदा हुआ या सरदार जे साम्हूं झुकंदा हुआ। हाणे अहिड़ी का ॻाल्हि न आहे। हाणे उहे सरदार को ई नथा ॾिजनि, उहे पुलिस को ई नथा ॾिजनि, उहो रियासत जे कंहिं अहिड़े ताक़तवर सेक्शन को ॾिजण लाइ तयार ई न आहिनि, छो त उन्हनि वटि जदीद हथियार आहे।
इनके ख़त्म करण लाइ, इनके ठीक करण लाइ असांखे क्रिमिनल जस्टिस सिस्टम ठीक करणो पवंदो, सही। पुलिस जे निज़ाम खे ठीक करणो पवंदो। जेसि ताईं इन्हनि सभिनी शयुनि खे असां एड्रेस न कंदासीं, हे मामिलो अञा वधीक वधंदो वेंदो। छो त ज़ोएब साईं, मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो, मुंहिंजो ज़ाती मुशाहिदो आहे त हे अरबन रुपए जी इकोनॉमी आहे। बिल्कुलु सही सिर्फ़ु ॻाल्हि। अगवा बराए तावान, बल्कि अंदरि जेकी सरकार जी लखें एकड़ ज़मीन आहे, जंहिंजी उपत सॼे जी सॼी मक़ामी इहे बदमाश खणंदा आहिनि, या इन्हनि जा जेके सरपरस्त सरदार वॾेरा पुलिस जा कारियूं रिटियूं, या इन खां सवाइ जेके सही था। स्टेक होल्डर जेके उन्हनि खे सपोर्ट था कनि। ठीक है लाला असद, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां क़ीमती पंहिंजो वक़्तु ॾिनो असांखे। व्यूअर्स, लाला असद पठान सीनियर सहाफ़ी आहिनि, असां सां गॾु मौजूदु हुया ऐं प्रोग्राम में असां गुफ़्तगू कईसीं त जेको कश्मीर कंदकोट जे कचे वारे इलाइक़े में SHO समेत एहलकार जेके अगवा थिया आहिनि उनजी बाज़ियाबी लाइ जेको ऑपरेशन हली रहियो आहे उनजे हवाले सां, ऐं उनमें SSP कश्मीर जो मौक़िफ़ बि तव्हां ॿुधो, ऐं उनखां पोइ तेगो ख़ान तेगाणी जेका ॻाल्हि ॿोल कई उहा बि तव्हांजे साम्हूं रखीसीं, ऐं उनखां पोइ लाला असद पठान जेको हुते इन सॼे मामले जो बैकग्राउंड, पस मंज़र जा सबब कहिड़ा आहिनि, या धाड़ेल इंडस्ट्री आख़िर छो ख़तमु न पई थिए, एॾी ताक़तवर छो थी वई, जेके ख़ासि तौर ते नवां नुक़्ता ज़रूरु हुन असांजे प्रोग्राम में उथारिया आहिनि त हे मामिलो रुॻो अगवा इंडस्ट्री जो न आहे, रुॻो भुंग वठण जो न आहे, पर भुंग खां वधीक उते जेके सरकारी ज़मीनूं आहिनि उन्हनि ते कब्ज़ा करे जेके उन में फ़सुल पोखिया था वञनि, उहा किरोड़नि रुपयनि जी जेको आहे उहा एग्रीकल्चर लैंड बणाई वई आहे, उतां किरोड़नि रुपया हर फसल में कमाया वञनि था, ऐं उनखां पोइ मच्छियुनि जा तलाउ उते कुदरती तौरु जेके ठही था वञनि, उतां किरोड़नि रुपयनि जी जेका आहे उहा मच्छी खपाई वञे थी। त हीउ सवलो एॾो मामिलो कोन्हे, एॾो सादो मामिलो कोन्हे, हिते इकोनॉमी बि इन्वॉल्व आहे, हुते इहा जेको क्राइम आहे उहो बि इन्वॉल्व आहे, हुते क्रिमिनल्स बि ओतिरो ई बेनिफिशरीज़ आहिनि जेतिरा उन्हनि जा वरी बासर माण्हू जेके उन जा सपोर्टर आहिनि या सरपरस्त आहिनि, उहे बि इन में जेके आहिनि से उन मां बेनिफिशरी आहिनि, ऐं इन सॼे अमल में पुलिस जूं बि के कार्य ज़रूरु शामिल आहिनि। त इन में वॾे पैमाने ते हिकिड़ी स्ट्रेटेजी ऐं हिकमत अमली जुड़ण जी ज़रूरत आहे, उन ते कमु करण जी ज़रूरत आहे, ऐं बिल्कुलु इन ॻाल्हि ते बि पाण इतफ़ाक़ कंदासीं। लाला असद चयो पियो त जॾहिं सां बैनल सूबाई का हिकिड़ी कमेटी का ज़रूरु ठाहिणु खपे, छाकाणि त हीअ जेको बॉर्डर एरियाज़ आहिनि सिंध जो, बलूचिस्तान जो ऐं पंजाब जो, त इहे क्रिमिनल्स कॾहिं हिन पासे अची वेंदा आहिनि, कॾहिं हुन पासे ईंदा वञनि, त अहिड़ो हिकिड़ी या त टास्क फोर्स अहिड़ी ठहिणु खपे टिनी सूबनि जी गॾियल, त जीअं इन्हनि ॾोहारियुनि खे एलिमिनेट करे सघिजे ऐं उन्हनि खे जेको आहे सो रोके सघिजे। त इन सॼी स्ट्रेटेजी जी सूरत हाल पंहिंजी जॻह ते, पर हिन वक़्तु बि 13 माण्हुनि जे लॻभॻि जेके आहिनि एहलकारनि समेत कश्मीर ज़िले में फ़क़ति अगवा थियल आहिनि, ॿियनि ज़िलनि जो अंग अखर जेको आहे सो अलॻि आहे। त इन सॼी सूरत हाल में हिन वक़्तु सूरत हाल जेका तव्हां पाण नज़र रखंदासीं त अमन अमान जी सूरत हाल का एॾी आइडियल कान्हे का, ऐं उन में पुलिस खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो, ख़ासि तौर ते IG साहब खे वधीक इफेक्टिवली पंहिंजे अख़्तियारनि जो इस्तेमालु करिणो पवंदो, पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारणो पवंदो त हू बि हिते एग्ज़िस्ट करे थो, ऐं रुॻो विज़िट करण सां कुझु कोन्ह थींदो, पर हिकमत अमली, हिकिड़ी जाम हिकमत अमली जुड़ण जी ज़रूरत आहे, त जीअं मुग़वियुनि खे बि सही सलामत बाज़ियाब कराए सघिजे ऐं ॾोहारियुनि जो बि ख़ात्मो आणे सघिजे। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणे ते पहुतो। अला भाई।